सेवादारी दोस्तनि ऐं सहयोगियुनि द्वारां। हा, हिते माण्हुनि खे ख़बर आहे त गुस्से में कीअं अचिबो आहे। जाइफ़ुनि जो मूड थोड़ो ख़राब थो लॻे। गुस्से में मां चवां थी, ॿुधायो, कुझु माण्हू जाम गुस्सो कंदा आहिनि ऐं कुझु माण्हू गुस्से में हूंदा आहिनि। कुझु माण्हू जेके शांती में गुस्सो कंदा आहिनि, जेको अंदरि दॿाए रखंदा आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं इहो जाम ख़राबु थींदो आहे अगरि तव्हां इन गुस्से खे अंदरि के दॿाए था रखो, ॿाहिरि निकिरंदो आहे ऐं ख़तमु करे छॾींदो आहे। मूंखे लॻंदो आहे त तव्हांजे आसे पासे में जाम मुश्किल आहे। जंहिं महिल तव्हांजा माण्हू जाम मुश्किल में हूंदा आहिनि, उन्हनि जे अंदरि में कुझु गुस्सो ईंदो आहे ऐं उहो कुझु ग़लति न आहे, पर तव्हांखे इहो बीमार कंदो। इन परिवार जे इतिहास जे बारे में ॿुधायां थी। मुंहिंजो पीउ ॾाढो चिड़चिड़ो हूंदो हुयो, जाम मूडी हूंदो हुयो। उनजो मूड जाम ख़राबु थींदो हुयो ऐं जंहिं महिल उनजो चिड़चिड़ो मूड, हिकु फाटंदो मूड ऐं गुस्सो, उहो उबतो बस गुस्से में ईंदो हुयो। लॻंदो आहे चाहे जेको बि, ऐं ख़बर अथव ॿार पंहिंजे माउ पीउ खे संतुष्ट करणु चाहींदा आहिनि, ईअं अंदरि हूंदो आहे उन्हनि जे, ऐं उहो चाहींदा आहिनि त उन्हनि सां गॾु खु़शि रहनि। इन करे मां ॾाढो ख़ुशि आहियां त मुंहिंजा ॿार हमेशह मूंखे खु़शि कंदा आहिनि ऐं मां खु़शि रहंदी आहियां। इहा सच आहे त मां पंहिंजे ॿारनि सां खु़शि आहियां। ऐं जॾहिं कोई पंहिंजो पाण सां खु़शि कान थींदो आहे, उनखे कोई खु़शि न करे सघंदो आहे, उनखे परवाह कोन्हे तव्हां छा था कयो। ऐं मां इन करे थी चवां, तव्हांखे संबंध ठाहिणा आहिनि ऐं निश्चिंत थी करे खु़शि रहणो आहे, उहो फ़ैसिलो करणो आहे ऐं मज़ो वठणो आहे पंहिंजे जीवन जो। छाकाणि त तव्हां पंहिंजे जीवन सां उहो कंदा आहियो जेको तव्हांखे न करणु खपे। सुठी ॻाल्हियूं तव्हांखे उहो सभु करणियूं आहिनि छाकाणि त उहे तव्हां सां गॾु आहिनि। ऐं सच इहो आहे त तव्हांखे हमेशह खु़शि रहणु खपे ऐं जेकी ज़रूरतूं आहिनि पूरी करणु खपे। ऐं माण्हू जेके चवनि था तव्हांखे खपे, तव्हां उन्हनि जी गवाही ठहो ऐं उन्हनि खे साबित करे ॾेखारियो त तव्हां खु़शि आहियो ऐं तव्हांखे ख़बर पवंदी ऐं तव्हां ॿुधाईंदव त तव्हांजा तनाव दूर थी विया आहिनि जाम समय खां पोइ। हिन बारे में सोचियो ऐं उनखे डपु थींदो हुयो त तव्हांखे केतिरो खपे। उअं त मुंहिंजी माउ बि भावनात्मक तरीक़े सां स्थिर कोन हुई। मुंहिंजा पोइ ॾाढो सहन कंदा हुआसीं ऐं सालनि ताईं असांखे इन जो बुरो संतुलन ॾिसणो पियो हुयो। असां चरित्र ॾिसोसीं इन जो गुस्से वारो ऐं पोइ सहन करे रहियासीं। मां तव्हांखे प्रोत्साहित थी कयां त तव्हां हिन खां ॿाहिरि अचो, तव्हांखे ख़बर पए त तव्हां छा था कयो, तव्हांखे छा करणो आहे। मूंखे काई कुझु तव्हांखे ॾकु न ॾियणो आहे ऐं उहा चिंता, ऐं मां हुन खां वधी वियमि। हिकु वक़्त में मां उहो सभु सिखी वई हुयमि, कीअं केतिरो ख़तरनाक हूंदो आहे उहो ॾकु। मुंहिंजी माउ बि जाम भावनात्मक हूंदी हुई उन वक़्त ते, ऐं पोइ उनखे ॾाढो सहन करणो पियो। घणनि सालनि ताईं उहो बुरो संतुलन कंदो हुयो ऐं कहिड़ा जेका वजह हुआ उन चरित्र सां उनखे गुस्सो कोन वरंदो हुयो ऐं उहो सहन कंदी हुई। ऐं पर मां तव्हांखे प्रोत्साहित थी कयां त तव्हांखे ख़बर हुजे त तव्हां छा था कयो। तव्हां किथे हुया? मूंखे सामनो करणु सुठो न लॻंदो आहे, मूंखे कुझु बिगाड़णो न आहे, मूंखे सामनो करणु पसंदि कोन्हे। अगरि कोई तव्हांखे धिको ॾींदो रहे, धिको ॾींदो रहे, धिको ॾींदो रहे त तव्हांजे ॿारनि लाइ सुठी मिसाल कोन्हे, छो जे करे उहो बि पोइ ईअं कंदा। त मुंहिंजी माउ मुंहिंजे पीउ खां कुझु करण वारी सोचण जी ॻाल्हि न कंदी हुई ऐं उनखे ख़बर पई। उन खां पोइ बि उनखां ख़बर हूंदे बि उनजो सामनो न करे सकी। मूंखे यादि आहे उनजो घर में अचणु, उनखे पकड़णु ऐं गंदी हरकतूं कंदे, ऐं उहो पलटी करे घर मां ॿाहिरि निकिरी वई ऐं हुन 3 कलाक घर में आई न वापसि। ऐं हिकु शब्द इन जे बारे में न कढंदमि, पर मां चवंदमि त तव्हांखे ख़बर आहे, मूंखे लावारिस लॻे पियो। उहो जेको छॾे वियो, शोषित करणु पियो ऐं हुन मूंखे लावारिस कई। मां इहो नथी चवां पंहिंजे लाइ नकारात्मक ॻाल्हियूं आहिनि, पर जंहिं महिल मुंहिंजी देखभाल कंदी हुई त मूंखे लॻंदो त उहो सुठी आहे, पर उन मूंखे मुश्किल जो सामनो कंदे न ॾिठईं। उहो जाम सोचींदी हुई उन वक़्तु, ऐं त मूंखे लॻंदो आहे कि परमेश्वर सां आहे इहो सभु, उहो प्रोत्साहित थो करणु चाहे
अगरि तव्हांखे पंहिंजे जीवन में कंहिं बि शइ जो सामनो करणो पए थो, उन जो सामनो कयो। तव्हांखे ख़बर आहे त तव्हांखे उन जो कुझु शयूं मिलण वारियूं आहिनि त तव्हांखे सामनो करणो आहे ऐं प्रार्थना करणी आहे। कॾहिं कॾहिं असां मसीह में प्रार्थना कंदा आहियूं ऐं उन खां निपटाइण जे बजाए असां हुतां हली वेंदा आहियूं, प्रार्थना जो समय छॾे ॾींदा आहियूं ऐं चवंदा आहियूं कि कोई माण्हू अची करे उन सां अनादर थो करे ऐं उनखे स्थिर नथो करे, तव्हां उन जी मदद नथा करे सघो उन जे बुरे वक़्त में। पर तव्हां वञी करे उन जी मदद कयो, उन्हनि जे ॿारनि जी मदद कयो, उहो कयो। हिन करे देव शक्तिशाली, सुठो, प्यारो पर स्थिर बि हुयो। उहो जाम ज़रूरी हुयो, छाकाणि त मूंखे उन मिसाल ॾियणी जेकी सही आहे। उन मूंसां गॾु बुरो कोन कयईं, पर उन मूंखे उन सां गॾु बुरो करण न ॾिनई कॾहिं बि। हुन जो चवणु हो, मां ख़ुशि रहंदसि, तूं बि पंहिंजे जीवन जो आनंद वठिजांइ, मां ख़ुशि रहंदसि, मां शामिल थींदसि, असांखे सुठो थींदो, अगरि न त न ऐं कोन कंदसि। अॼु कंहिंखे घर वञण खां पहिरियों इहो सिखणो आहे। घर वञण महिल इहो न सोचियो इहो त ॾाढो सुठो हुयो ऐं मूंखे ॾाढो मज़ो आयो, पर जॾहिं मां घर वञा त मुंहिंजी ख़ुशी वरी खेसि वठो। हा, अगरि उनखे कुझु करणो आहे त हो न कंदो। परमेश्वर जो आनंद आहे, तव्हांजी ताक़त, तव्हांजी हालत। मुंहिंजी मां, उहो पंहिंजी भावनाउनि में वधीक हुई ऐं पंहिंजी ख़ुशि थींदी हुई, वधीक ख़ुशि दुखी थींदी हुई। जॾहिं असांजो को बि नुक़सानु थींदो हुयो, जाम दुखी थींदी हुई। कुझु बि कमु थींदो हुयो ऐं कुझु वधीक थी वेंदो हुयो त उहो प्यारे जी अहिड़ी बुखी हूंदी हुई। अगरि कोई हुनखे हिकु नंढो तोहफ़ो ॾींदो हो त जेको उनखां कोन हुयो, उहो एतिरी उत्तेजित थी वेंदी हुई त उनखे वधीक थी करे गुस्सो ॾेखारण वारी उहो उनखां पोइ शांत थी वेंदी हुई ऐं 2-3 ॾींहंनि ताईं ख़ुशि रहंदी हुई। ऐं तंहिं महिल 2 या 3 ॾींहंनि खां पोइ उनखे हिकु भयंकर ऐं विश्वास कोन थियण वारो गुस्सो अची वेंदो आहे कंहिं बि नंढी शइ ते। मां हिकु समझदार माण्हू आहियां ऐं मां उन जी कोशिशि कंदी आहियां ऐं मुंहिंजी ज़िंदगीअ में मां सेवादारी संतुलन इंसान ठवां ऐं संतुलन जे करे मां अॻियां वधां। बाइबल पहिरियों पतरस 5:8 में चवंदा आहिनि, सोच ते रखणु ऐं जीअणु खपे ऐं तव्हांखे छा करिणो आहे उन जे अनुसार तव्हांखे करणु खपे। हर शइ जे लाइ तव्हांखे संतुलन थियणो आहे ऐं तव्हां उन तरह सां मुंहिंजी माउ जी ऐं ख़बर अथव हुनखे हिस्टेक्टोनोमी कराइणी पई, छाकाणि त उनखे 36 सालनि खां हुई। हुनखे ख़बर न हुई, हार्मोन रिप्लेसमेंट जे बारे में कोन हुयसि ऐं ख़बर पई उनखे जाम दबाव में रहणो पियो हुयो पंहिंजी सॼी ज़िंदगी। ऑपरेशन वक़्तु उन जो जेको हालत हुई त उन जी नर्व्स ब्रेकडाउन थी वई। कुझु सालनि लाइ उहो मानसिक चिकित्सा में न हुई ऐं उनखे शौक़ लॻंदो हुयो त मुंहिंजी माउ ऐं पीउ जे विच में मुंहिंजी जाम सारी ॻाल्हियूं हलंदी रहियूं। मां वरी जनमु वरितो जंहिंमहिल मां 9 साल जी हुयसि। मूंखे ख़बर न हुई त कीअं मुंहिंजे वरी जनमु थींदो, मूंखे ख़बर न हुई। जॾहिं मां जनमु वरितो ऐं मूंखे ख़बर पई त मूंखे छा करिणो आहे ऐं उन राति असांजे हथ पेर ईअं थींदो हुयो त असां ते रिवाइवल सर्विस थींदी हुयूं ऐं परमेश्वर असांखे सुठी राति ॾिनई। मां उन चर्च में वयसि ऐं मूंखे ख़बर पई त प्रभु मुंहिंजे लाइ छा थो करे। मूंखे कुझु ख़बर बि न हुई त प्रभु मुंहिंजे लाइ छा करण वारो आहे। उन राति मूंखे जाम कुझु मिलियो जॾहिं मां मसीह में पंहिंजे पाण खे ॾिठो ऐं मूंखे ख़बर पई त मां सचपच उहो छा आहियां। ऐं उन शैतान खे मां हमेशह लाइ हटाए छॾियो त जेको बि मां कुझु ॾिठो हुयो पंहिंजे जीवन में, मूंखे ख़बर कोन हुई हिन जे फ़ाइदे जी क़ीमत जे बारे में मूंखे जेकी मिली आहे हिते अची करे। ऐं सचपच इहो जेको शैतान मूंखे तंग कंदो हुयो, मां हुनखे हटाए छॾियो ऐं हुनखे ग़लति साबित करे छॾियो सभिनीनि जे साम्हूं। मुक्ति गुम करे छॾी हुई पंहिंजी। उहो जेकी ॻाल्हि आहे, मूंखे ख़बर पई त मुंहिंजे जीवन में कुझु सुठो थियण वारो आहे। मूंखे यादि आहे रोज़ राति जो मां पंहिंजे बिस्तर में पई हूंदी हुयमि ऐं मूंखे ख़बर पवंदी हुई मां आभारी हुयसि। मूंखे ख़बर न हुई मूंखे
कीअं शयूं खपनि जेके शांति कंदियूं ऐं मूंखे छा करिणो आहे पंहिंजे पाण सां ऐं मूंखे कीअं सुरक्षित महसूसु करिणो आहे। पंहिंजे पीउ सां मूंखे हटणो आहे। घर में हूंदो आहे सॼी राति मूंखे जाम डपु थींदो। मां आभारी हुयसि ऐं मूंखे यादि आहे त मां ईअं छो कंदी हुयसि। हिकु ॾींहुं मां कुझु सुठो करण वारी आहियां। मूंखे इहो साफ़ यादि आहे कि जीअं मां तव्हां सां ॻाल्हायां थी तीअं ख़बर आहे त परमेश्वर मूंसां अची करे ॻाल्हाईंदा हुया। जेको मूंखे ख़बर हुई त मूंखे कुझु सोचणो आहे ऐं कुझु उहो वज़न कढणो आहे जेको मां चाहियां थी ऐं मां कुझु महान कमु कंदसि इन जो विश्वास हुयो प्रभुअ खे ऐं मां महिनत कई उन जे अनुसार। उहो अहसान आहे मुंहिंजे मथां प्रभुअ जो जेको उहो चए थो त तोखे करिणो आहे ऐं मां हमेशह उहो कंदी आहियां। पंहिंजे जीवन जो मूल्य कंदी आहियां छाकाणि त प्रभु मूंसां जाम प्यारु कंदो आहे ऐं प्रभु जे बुलावे ते हिन हिसाब सां मां इहो सभु कमु कंदी आहियां। उन महान कम जे करे मां तव्हांजे साम्हूं आहियां ऐं इहो विश्वास आहे त तव्हां इन खे ॿुधंदा ऐं तव्हां पंहिंजो जीवन सफल कंदा। ॾिसो कोई बि न भले मां केतिरा दफ़ा तव्हांखे चवण जी कोशिशि कंदी आहियां तव्हांखे सम्झणो आहे कि तव्हांखे केतिरो नामुमकिन शयूं तव्हांखे जेकी प्रकृति सां तरीक़े सां करणियूं आहिनि तव्हां कयो। मुंहिंजे शुरूआति जे बारे में सोचे करे तव्हां शुरूआति कई हुई ऐं तव्हांखे ख़बर आहे जेका बि शिक्षा मूंखे कोन मिली हुई ऐं मूंखे कुझु ख़बर न हुई छड़ो हेतिरो प्रभु मूंसां प्यारु कंदो आहे। मूंखे ख़बर आहे बाइबल में इहो ई आहे। त मां चाहियां थी त तव्हां विश्वास रखी करे तव्हां इहो हर रोज़ चओ पंहिंजे जीवन में महान कमु कंदसि। नंढी नंढी ॻाल्हियुनि खे विसी वेंदसि। मां पंहिंजे जीवन में सुठो कमु कंदसि। असांजे पंहिंजे जीवन में असांजो जेको ॻाल्हि आहे प्रभु खे ॾींदासीं। जेकी बि ग़लति सोच आहे उहो स्वभाव आहे असां हुन ते काबू कंदासीं ऐं ग़लति ॻाल्हियुनि खे असां छॾे ॾींदासीं छाकाणि त असांखे ख़बर आहे त असां जाम ग़लति हुयासीं पर असां कुझु कमु कयो आहे जंहिंजे करे असां सुठो महसूसु करे रहिया आहियूं छाकाणि त असां मसीह में प्रभु जा ॿार आहियूं ऐं असां कुझु न कयो आहे पर असां चाहियूं था त असां कुझु कयूं उन जी कृपा वठूं गिरजे में वञूं। मुंहिंजे हिसाब सां तव्हांखे इहो करणु खपे। तव्हां ईअं चओ था त तव्हांखे इहो लॻंदो। मूंखे ख़बर न आहे छा प्रॉब्लम आहे पर मूंखे लॻे थो तव्हां कुझु चओ था ऐं मां कुझु ॿुधां थी। जेकी प्रॉब्लम हुई उनखे हटाए छॾो। जेको बर्ताव तव्हां कयो आहे उन जो सामनो कयो तव्हां। मां जाम महान संदेश ॿुधा हुआ ऐं असांखे खपे पर कंहिंखे इहो महसूसु ऐं मुंहं सां न चवणु खपे तोखे शैतान वांगुरु कमु करणु बंदि करिणो आहे ऐं तव्हां अगरि मसीह चओ था त तव्हांखे शांती खपे, तव्हांखे निष्ठा खपे, तव्हांखे आनंद खपे तव्हांखे पंहिंजे गुस्से ते काबू करिणो आहे। तव्हां वटि इहो करण जी शक्ति आहे जेको तव्हांजे अंदरि हूंदी आहे। तव्हांखे सही सोच रखणी आहे। तव्हांखे सही ॻाल्हाइणो आहे। तव्हांखे ख़बर आहे इहो केतिरो क़ीमत आहे। तव्हांखे हिन जी क़ीमत चुकाइणी आहे सही सोच रखी ऐं इहो असांजे जीवन खे हिकदमि हटाए रखी छॾींदो आहे। हा धन्यवाद प्रभु की 7 ॾींहं तव्हां मूंसां गॾु आया ऐं प्रभु जी हिकु शक्तिशाली अहसासु हुयो जेको मूंसां गॾु हुयो ऐं उन वचन खे वधीक रुचि ॾेई करे मां अॻियां वधी हुयमि जेको मूंसां गॾु हुयो ऐं मुंहिंजी पवित्र आत्मा सां मिलाप थियो ऐं उहो प्राप्त थियो ऐं मूंखे ख़बर पई जंहिंजे करे मूंखे सिखण जी बुख लॻी ऐं उन वचन मूंखे सेखारियो त पंहिंजी ज़िंदगीअ में तव्हांखे सोच रखणी आहे तव्हांखे कुझु ग़लति न सोचणो आहे उन जी तुलना न करणी आहे उन वचन सां। इन करे मां चवां थी कुरिन्थियंस 10:4-5 में हिकु शक्तिशाली वचन आहे मन जे बारे में। छो करे तव्हां चवंदा त असांजी लड़ाई जो जेको हथियार शरीर कान आहे पर असांजो मन आहे जेको असां सां गॾु हूंदो आहे ऐं उन सां गॾु प्रभु असां खां गॾु हूंदो आहे ऐं चवंदो आहे त प्रभु जे वचन सां सही मन हलंदो आहे ऐं जीअणो पवंदो आहे। जेका ग़लति वीचार असांखे तंग कंदा आहिनि असां वटि हिकु सुठो वचन आहे जंहिंजे करे असांखे कोशिशि करणी आहे। हर हफ़्ते असांखे कमु करिणो आहे ऐं कुझु न करे करे ख़ाली वचन ते ध्यानु ॾियणो आहे। अगरि मुंहिंजी मूड आहे त तव्हांखे ख़राबु करणी आहे त तव्हां ट्रेनिंग न कयो कुझु ग़लति न सोचियो ऐं पोइ बि
उहो ख़ाली हफ़्तो ई वठंदो आहे जेको तव्हांखे ख़बर पए त तव्हांजे अंदरि कहिड़ी सोच आहे। अगरि तव्हां चओ था मुंहिंजी ज़िंदगीअ में मूड जाम ख़राबु आहे त मां तव्हांखे ट्रेनिंग ॾियणु न ईंदसि ऐं इहा ग़लति ॻाल्हि आहे। ऐं तॾहिं तव्हांखे पंहिंजे पाण खे संभालणो आहे। तव्हांखे शैतान खे शुरू खां सामनो करणो आहे। ऐं पतरस चयो आहे त जेको शैतान होशियारु आहे त उनखे मुंहुं तोड़ जवाबु ॾियो ऐं उनखे सेखारियो त तव्हां पंहिंजी भावनाउनि सां ठेस पहुचण वारो न आहे। तव्हां पंहिंजी भावनाउनि जे अॻियां गोॾा न टेकींदव, मूंखे जीत मिली वेंदी। अगरि तव्हां ग़लति ॻाल्हि ते वधीक सोचो पिया, उहा तव्हांजे अंदरि जेतिरी जड़ पकड़ींदी उनखे हटाइणु मुश्किल थी वेंदो। त इहा स्वाभाविक व्यवहार आहे। तव्हांजे अंदरि 30 साल पुराणी शइ आहे जेकी मुश्किल पैदा थी करे। मां वादो थी कयां तव्हां सां, वादो 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 हर हिक सां, हर माण्हूअ सां, कि अगरि तव्हां इन नीतियुनि जीवन खे इन तरीक़े सां अपनाईंदव त तव्हांखे इहो सिखणु मिलंदो ऐं तव्हां कंदव। तव्हांजे लाइ तव्हांजे जीवन में इहो चवणो आहे त तव्हां इनखे वरी अचणु न ॾींदव। त जंहिंमहिल बि मां उहो जेको वचन पढ़ंदी आहियां ऐं बाइबल जी स्टडी कंदी आहियां त मूंखे ख़बर पवंदी आहे त प्रभु छा थो चए। पर मां जेको चवंदी आहियां शारीरिक मसीह में मसीहनि उन तां अॻियां वधियो हुयो ऐं आत्मा में हुयसि, पर मूंखे मोह में उहो ख़बर पई त अंगूठो आत्मा में हुयो ऐं मुंहिंजो बाक़ी सभु मोह हूंदो हुयो। उन ॻाल्हि ते हर हफ़्ते क़ाबिलियत थींदी हुई। असांजे घर में आर्तवार में पूरी तरह सां, ऐं हिकु दफ़ो आर्तवार ॾींहुं पूरी तरह सां जाम बेकार वियो मुंहिंजो ॾींहुं। मुंहिंजी बाइबल जो अध्ययन थींदो हुयो ऐं देव सॼे हफ़्ते कमु कंदो हुयो ऐं सॼो हफ़्तो ॿारनि मथां गुस्सो कंदी हुयमि, शांति रहण जी कोशिशि कंदी हुयमि, उन्हनि खे नाराज़ थींदी हुयमि ऐं उन्हनि खे चवंदी हुयमि तव्हां इहो करे छॾियो, तव्हां हो करे छॾियो ऐं तव्हांजे आसे पासे में जेकी ॻाल्हि आहे तव्हां सोचे इहो कयो। मां जाम गुस्सो थींदी हुयमि, शांति रहण जी कोशिशि कंदी हुयमि ऐं हर छंछरु ॾींहुं देव गोल खेॾंदो हुयो ऐं मां गुस्से में ईंदी हुयमि। ऐं पोइ आर्तवार ॾींहुं असां चर्च वेंदा हुआसीं ऐं पोइ मां चवंदी हुयसि मूंखे घरु वञिणो आहे, हलूं घर कंहिं महिल। ऐं घर पहुची करे टेलीविज़न जे साम्हूं वेठो हूंदो हुयो। जेकॾहिं हुन फुटबॉल शुरू कई मां नाराज़ थी वेंदी हुयमि। मूंखे हेतिरो गुस्सो अची वेंदो हुयो। मां पहिरियों खां ई उन विनाश लाइ मन सां तयारु हुयमि। तव्हां कुझु बि ॼाणे करे सावधान थी वञो। तव्हांखे नथो सोचणु खपे कि घर वेंदमि ऐं कहिड़ी हालत थींदी ऐं मूंखे ईअं गुस्सो ईंदो, मां इहो छा कंदमि, मूंखे झगड़ो करणो पवंदो कुझु ॻाल्हि। अगरि तव्हांजो घर वञी करे ईअं हाल थींदो आहे त तव्हांखे पंहिंजे दुश्मन मथां जंग करणी आहे। इहा जाम किनी ॻाल्हि आहे। जॾहिं असांखे ख़बर पवंदी आहे त असां घर वञी करे दुश्मन खे कुझु चऊं था ऐं उहो असांजे मथां वार थो करे त असांखे उनखे रोकणो आहे। इहा सोच रोकणु छॾिणी आहे। जॾहिं ठीकु आहे तव्हां खिलो था, तव्हां इहो सभु कयो आहे। हाणे घर वेंदसि ऐं कुझु खाइण लाइ ठाहींदसि। देव टीवी जे साम्हूं वेठो रहंदो हुयो। मां ॿारनि जे वञी करे खेॾारींदसि ऐं घर जो सॼो कबाड़ो मूंखे ई ठाहिणो आहे। उन चयईं मां इहो कंदसि। उहो मूंसां गॾु आहे, हमेशह गॾु आहे। मां हमेशह सभु कंदी हुयसि, केरु मुंहिंजी परवाह कोन कंदो हुयो। न न न न उहो जेको कमु हुयो कुझु वजह हुई, उन जे करे मूंखे ख़बर न हुई त मूंखे केतिरो गुस्सो हुयो। ऐं मूंखे ख़बर आहे कि मां इहो छा कंदी हुयसि, पर मूंखे हाणे ख़बर पई त मां छा कयो आहे। जंहिंमहिल देव रिमोट खणी वेठो हूंदो हुयो ऐं मां ख़बर अथव छा कंदी हुयमि, हमेशह डस्टिंग कंदी हुयमि ऐं वैक्यूम क्लीनर सां हुनजे मुंहं ते हणंदी हुयसि। तव्हांखे ख़बर आहे उन जे करे उनजी डस्टिंग कीअं हूंदी हुई। उहो कहिड़ी ग़लति ॻाल्हि हुई। मां हमेशह ईअं कंदी हुयसि ऐं हुन चवई, मूंखे हिकु समय जी हिकु ॻाल्हि यादि आहे। जेॾीमहिल मां वञी करे सफ़ाई कंदी हुयमि, उन चई हनी अगरि तूं रंधिणे में वञे थी त मुंहिंजे लाइ आइस टी खणी अचु। हा त तव्हांखे सम्झणो पवंदो आहे त तव्हांखे छा करिणो आहे जॾहिं तव्हां कुझु चओ था। पर ॿिए मंगल जे ॾींहं ते मुंहिंजे बाइबल जो अध्ययन हूंदो हुयो। 25 माण्हू हूंदा हुया। उनखे इहो चवणो हुयो त उनखे विश्वास भरियल आहे जीवन में ऐं परमेश्वर ते यकीन करिणो आहे।
ॿुधाइणु शुरू करिणो आहे ऐं मां हिकु पागलपण वांगुरु कंदी हुयसि। मुंहिंजो वर्ताव ईअं ई हूंदो हुयो कि प्रभु जी स्तुति करणी आहे। धन्यवाद प्रभु, हेलेलुया, असां कुर्बान आहियूं तव्हांजी स्तुतीअ ते। असां हर आर्तवार वापसि ईंदासीं ऐं हिते वेही करे तव्हांजी स्तुति कंदासीं। ऐं मां एतिरो नाराज़ थी वेंदी हुयसि ऐं देव मूंखे काबू में करण लाइ सभु कुझु कंदो हुयो। जेके माण्हू भावनाउनि खे संभाले कोन सघंदा आहिनि, उन जी भावनाउनि जो इस्तेमालु बेकाबू थींदो आहे। पाण ते दया कयो, गुस्सो, क्रोध, सभु तरह जी बेकार शयुनि ते आख़िर में मां त बसि कई। मां छॾे ॾिनी उहे ॻाल्हियूं। भावनाउनि खे पूरी तरह सां थकिजी पई हुयसि केतिरनि ॻाल्हियुनि जे करे। ऐं त जेके कारण आहिनि उन जे करे मां पंहिंजो गुस्सो बाथरूम में ख़तमु कंदी आहियां। उहो घर जे बिल्कुलु पुठियां हो, घर जे आख़िर कमरे खां पोइ। जाम नंढो रूम आहे जेको सभिनीनि खां पुठियां आहे, उन खां सुठो छा आहे। ऐं उहो अकेलो कमरो आहे, उते वञी करे ख़राबु मोड़ में वेही रहंदी आहियां ऐं आसे पासे में जेको मतिलबु मुंहिंजे पासे में हूंदो आहे कमरे में, बाथरूम खां सुठो हूंदो आहे। ऐं मां बाथरूम में वञी वेही रहंदी हुयसि ऐं कुझु इन तरीक़े सां शुरूआति कंदी हुयसि। प्रभु, मूंखे ख़बर कान्हे कि मां ईअं छो थी सोचियां। प्रभु, जेकॾहिं तव्हां जल्दी देव खे कान मिटाईंदो त मुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वेंदो। तव्हांखे ख़बर आहे मां छो थी रोवां। मां हमेशह रोईंदी रहंदी हुयसि ऐं हमेशह देव खे मटाइण लाइ चवंदी हुयसि। ख़बर आहे मां रोईंदी रहंदी हुयसि जेसि ताईं मुंहिंजो मस्कारा मुंहिंजे चेहरे ते नथो अचे ऐं मां पाण पंहिंजे आईने खे ॾिसी हिन करे असां बाथरूम में रोईंदा आहियूं, छाकाणि हुते वॾो आईनो हूंदो आहे। ऐं हाणे खां इहो बुरो थी मना, जॾहिं जॾहिं ॾाढो ख़राबु थी वेंदो आहे त असां पाण खे ॾिसी सघंदा आहियूं इन लेवल ते। मां हमेशह टॉयलेट में वञी रोईंदी आहियां। ख़बर न आहे छो, ख़बर न आहे, पर मां आख़िर में हाणे मूंसां गॾु हिकु दफ़ो ईअं थियो हुयो मुंहिंजे जीवन में। इहो हिकु दफ़ो ई थियो हुयो मुंहिंजे जीवन में, जंहिंमहिल मां महसूसु कयो मुंहिंजी आत्मा ॿाहिरि थी निकिरे शरीर मां ऐं छिति तां मड़ाई थी पए ऐं मां पंहिंजी आत्मा खे ॾिठो हिकु आध्यात्मिक तरीक़े सां। मां ॾिठो जेको परमेश्वर ॾिसे पियो। मां पवित्र आत्मा जी चवंदो ॿुधो त तूं अजीब थी लॻे जाम। तव्हांजे जीवन में बुलाव ईंदो आहे। मां सॾु करायो आहे तव्हांखे वचन सेखारण लाइ। मां सॾु करायो आहे माण्हुनि जी मदद करण लाइ। तूं पंहिंजो मथो लिकाए वेठी आहीं टॉयलेट में, रोईंदी थी वञे ऐं तुंहिंजो घोटु फुटबॉल मैच ॾिसी रहियो आहे। मां तोखे ॿुधायां थो, मां तोखे टॉयलेट खे अगरि कान पकड़ां त तूं हिते कुझु न करे सघियां। अॼु तव्हां मां कुझु केरु पकड़े वेंदो। हाणे महिरबानी करे मुंहिंजी हिकु ॻाल्हि ॿुधो। तव्हांखे हाणे महिरबानी करे ॻाल्हि ॿुधो। स्थिरता खां क़ाबिलियत ईंदी आहे। मां ॿुधायां थी छो तव्हांखे कुझु न पहुची सघो था जेको तव्हां चओ था। स्थिरता सां क़ाबिलियत ईंदी आहे। परमेश्वर असांखे सॾु कंदो आहे। असांखे उन जी ख़बर आहे जेको मुश्किल में असां आहियूं उहे असां सां गॾु हूंदा आहिनि। असांजी कमज़ोरियुनि खे प्रभु जी शक्ति मिलंदी आहे। जॾहिं माण्हुनि खां जेके सभु आया आहिनि, जॾहिं उन्हनि मूंखे पातो आहे, उन्हनि खे ख़बर पई टुटल मटको मिलियो ऐं प्रभु उनखे चयईं त तोखे कमज़ोरी ॻाल्हियुनि खे हटाइणियूं आहिनि, बेवकूफ़ी न करणियूं आहिनि, उन जी रोशनी ॾिसणी आहे। जंहिंमहिल उहो सच ॻाल्हि आहे उहो चए थो प्रभु ई हूंदो आहे, प्रभु ई हूंदो आहे हर शइ में। तव्हांखे इहो सम्झणो आहे ऐं उन ॻाल्हि खे
तव्हां अॻियां वधी सघंदा आहियो। उन खां पहिरीं तव्हांखे उन शयुनि जी जेकी सख़्तु ज़रूरत आहे उनखे तव्हांखे ठीकु करिणो आहे, तव्हांखे सिखणो आहे उन मां छा करिणो आहे ऐं स्थिरता आणणी आहे। सभिनीनि खां सुठे उपहार मां आहे हिकु जेको मां तव्हांखे ॿुधायां थी, पाण खां बि इहो करिणो ऐं मूर्खता ठही करे पंहिंजे मूड ते रहणु, उनखे बदिलणु। पर स्थिरता जेकी ईंदी आहे उहो तव्हांजे अंदरि निश्चित ईंदी आहे। तव्हांखे प्रभु ते भरोसो आहे ऐं तव्हां उन ते काबू करे सघंदव। जेको वचन 7:3 में लिखियलु आहे, यूहन्ना ते भरोसो कयो, भलो करे उन्हनि अॻियां वधिया ऐं उन्हनि चयो त तव्हांखे इहो करिणो आहे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्रीअ लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।